जाली पुलिस मुक़ाबले में शहीद कयल मूरत अली बोज़दार जो केस दाख़िल थियण बावजूद खिपरो पुलिस केस में नामज़द जवाबदार पीपी अगवाण अरहा बचायो थेबो साबिक़ SHO खिपरो सां गॾु असलम बुलो मक़सूद मंगणहार समेत ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। शहीद मूरत अली बोज़दार एक्शन कमेटी जे सॾ ते सवे माण्हुनि पठाण बोज़दार साईंदाद बोज़दार STP अगवाण अवेस रोंजू हुसैन तुर्क जसकम अगवाण आज़ाद कुंभर अकबर मरी शहीद जे वालिद अली जान बोज़दार ॿियनि जी अॻवाणी में वेन चौक खिपरो ते हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाज कयो। शहीद जे वारसनि मुताबिक़ पुलिस हिन महल ताईं जवाबदारनि जे लाइ को बि तहरुक नाहे वरितो। इन मां लॻे थो पुलिस केस ख़राब करे बासटनि जा नाला केस मां निकाल कंदी। इन करे असां सिविल मजिस्ट्रेट समेत सेशन जज खे दरख़्वास्त मोकिली आहे। इन्हनि जो त इंसाफ़ ताईं जिदोजहद जारी रहंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।